पनो आकिल में मदरसे जे तालिब इल्म खे बुलो उतां जो रईस जो उलमा जी जमात जमीयत उलमा इस्लाम में शामिल जो उतां जे MPA चवण ते अगवा कराए जमात उते मौजूद हुई थाणे ते मौलाना मोहम्मद सालेह इंडण साहब दिल्ली सखर जो अमीर आहे वॾो दिलेर आला सी हुन में हिम्मत ॾिनी आहे कल्ह खां वठी जेको थाणे ते मौजूदु आहे निमाज़ हुते पढ़नि पिया FIR कटियो न FIR आहे छा फस्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट FIR ते फांसी थोरी ईंदी आहे जेके माण्हू मालूम आहिनि तव्हांखे ॾसियूं था असांजे ॿार जे अफ़वाह में हे मुलविस आहिनि पुलिस FIR नथी कटे अॼु अलामा राशिद महमूद हुकुम कयो आहे सखर जी जमात SP ऑफिस जे आलो उते असां निमाज़ पढ़ंदा जुमो ते अदा कंदासीं उन खां पोइ असांखे रेलवे ट्रैक बंदि करणा पिया नेशनल हाईवे बंदि करणा पिया बहिराण हाईवे बंदि करणो पियो जेको बि करणो पियो जमात फ़ैसिलो कंदी या बबरलो बाईपास खां धरणो हणणो पियो तव्हांजे ज़ुल्म जी इहा इंतिहा आहे जो हिकिड़ो माण्हू वञे थो FIR कटण लाइ उहा नथा कटियो उहा कमदारी पे करे पुलिस हाणे हिते चओ पुलिस वारनि खे त कमदारी था कयो त पोइ वरी गैरत चढ़ी थी वञे तव्हां इहो जेको आहे जुमिलो चयो कीअं तव्हांजे सिधा इंसाफ़ हुजो तव्हां केरु छो चवंदो तव्हांजे सिधा इंसाफ़ हूंदा तव्हां छो चवंदा FIR सां फांसी कान ईंदी तव्हां कटियो तव्हां बेगुनाह साबित कजो कंहिंखे हक़ ॻाल्हि चओ त ॿुधण लाइ तयारु न आहे हाणे जॾहिं इहा शइ थींदी आहे त पोइ अलाह जो अज़ाब ईंदो बेगर्ज़ बेलोस माण्हू में अलाह साईं जुरत ऐं हिमत ॾिनी आहे जेकॾहिं उलमा काल ॾिनी त पोइ ऐं वरी मथां 14 तारीख़ खां वठी अमुन कारवान कराची ॿुॾे बि असां वटि को बि निज़ाम कोन्हे बरसाति थी वञे त को बि निज़ाम कोन्हे को तव्हां इमारत इस्लामी अफ़गानिस्तान में ॾिसो त सही उते बरसाति थिए थी त बल्दिया जो वज़ीर माण्हुनि सां गॾु बीठो आहे हे त असां लभनि ई कोन था UC चेयरमैन ई नथो लभे जंहिं पुठियां तव्हां कयो वञी मिनिस्टर त परे ॻाल्हि रही लोकल गवर्नमेंट जो मिनिस्टर त परे ॻाल्हि रही तालके जो चेयरमैन परे ॻाल्हि रही ज़िले जो चेयरमैन त ॾिठे नज़र न ईंदो उहे त डायरेक्टर बल्दिया वारा तव्हांखे नज़र ई न ईंदा पर पंहिंजे हद जो उहो चेयरमैन तव्हांखे नज़र कोन ईंदो जॾहिं इस्लामी हुकूमत ईंदी त कोई इंसाफ़ थींदो ऐं उते बि तव्हांखे गुज़िरियल जुमे ते बि ॾसियो अफ़गानिस्तान में हिकिड़ी न्याणी अगवा थी हिकिड़े कलाक में बाज़ियाब कई हिते प्रिया कुमारी लाइ सालो साल पैदा वालदे ऐं ॾसिन था त फिलहाल माण्हुनि वटि आहे ईअं बि न त नथा ॾसिन उते पुलिस चढ़ाई लॻी हाणे ताज़ी ॿी छोकिरी ॾे भर चूंडी वारनि खे जेको आहे मियाँ जे लाइ चवंदा उन्हनि वटां गुम थी वई तव्हांखे कुझु बि नथी थिए फज़ीला सिरकी 8 सालनि खां मथे डॉक्टर साहब सेनेट में अलाए किथे किथे कोशिशि कई आहे ख़बर ई न अब ॾसिन था 62 माण्हू पुलिस चढ़ाई नथी करे जॾहिं सज़ा न ईंदी त पोइ इहे बदमाशियूं थींदियूं इन जज़ा सज़ा लाइ इहो निज़ाम बदिलींदड़ केरु आहे अवाम जी सुजागी बदिलाईंदी ग़रीब में जेतिरी पावर ऐं हिमत आहिनि उनजे कहिड़ा करप्शन खां हथ कुझु बि ज़ालिम खे हक़ न चवण जे करे पावरफुल थींदो आहे मज़लूम जी ख़ामोशी जे करे ज़ालिम पावरफुल थींदो आहे अवा मरी वेंदासीं केसि ताईं मरूं त हूअं ई पिया बिजली जो तूफ़ान असां ते गैस जो बिल असां ते सभई टैक्स ग़रीब मुलाज़िम ते के वॾे ते आहिनि असांजे आर्मी चीफ खे कहिड़ी ख़बर पेट्रोल महांगो थो थिए बिजली जो बिल महांगो थो थिए गैस महांगी थिए थी उनखे कहिड़ी ख़बर चीफ जस्टिस खे कहिड़ी ख़बर सदर ऐं वज़ीर आज़म खे कहिड़ी ख़बर इन्हनि खे त अनलिमिटेड शयूं फ्री आहिनि ग़रीब मुलाज़िम ते टैक्स आहिनि IMF UNO अक़वाम मुतहिदा इहे सभु यहूदियुनि जी हिकिड़ी लोंटियूं आहिनि इन्हनि जूं हिकिड़ी जेका आहे ख़ुदि साख़्त आहिनि हे सॼो यूरोप कल्चर वारे निज़ाम ते हलणु चाहिनि था इस्लामी जमहूरिया पाकिस्तान में आइन असां वारे ते अमल थिए थी कुझु बि शइ नथी थिए अमानत ऐं दियानत दीन वारनि खां मिलंदो ॿाहिरि मिलंदी काहे कान तंहिंजे करे जेकॾहिं हुकुमरान न सुधरिया त पोइ इनशा अल्लाह अवामी इनक़िलाब ईंदो ऐं इन्हनि खे गिचनि मां वठी इक़्तिदार जे कुर्सियुनि तां ख़तमु थींदा केतिरा तव्हां मारींदा केतिरनि खे तव्हां अंदरि कंदा इहा तव्हांजे वस में ई न आहे वाख़िर दावाना